भेसी मां इनमें बाबे जो को भी डो नाए। तू एकड़ो कोनी आई आई तोखे गलण जो को भी हक नाए। अल्लाह पाक कुरान पाक में व्यय जे बारे में सख्त मना कई है। मास्टर साहब पेरिया मुखे पांजे सवाल जो जवाब दे। ये सरकार तो के पगार छा जे लाए थी दे? नेट लाने ला या बारन के पढ़ाने जे लाए? पेरियो मुखे तू यो बुधाए तू केर थींदो आई मुका सवाल करण वारो। तू वनी पांजो कमकार कर। मां इन मुल्क जो जिम्मेवार शहरी आया जेंजी टैक्स मां तो के पगार थी मिले मुंजो था। पर इन मुल्क में रहंदड़ हर एक फर्द जो फर्ज है उहे सभई इन मुल्क जे सरकारी मुलाजिमन को सवाल करे था सगन। उनन जी मेहनत मजदूरी में जेका गवर्नमेंट टैक्स कटिंदी है ना उनन सबनी के पगार मिलंदी है। तू वनी यो सवाल वनी सरकार खां कर मुझो दिमाग न खा। मुखे तो तोखे उस्ताद चवंदे शर्म तो अचे त तू उस्ताद किए थियो है? अल्लाह पाक जे इंसान ते राजी थिंदो आहे न तो उनके उस्ताद जो लक़ब मिलंदो है। असा जे प्यारे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त आलम जी फजीलत आबद जे मथा ई आहे जिए चोडीअ जे चंद्र जी आसमान जे सभिनी सितारनि जे मथा रोशनी हूंदी आहे। हजरत अली अलैहि सलाम जो कोल आहे त हिकु उस्ताद मुखे लफ्ज़ सेखारे त मां उन जो गुलाम आहियां। पोइ भलो उहो मुखे बाज़ार में छो न खपाए पर अॼु जो ही इंसान पंहिंजे मुफाद पंहिंजे अना जे ख़ातिर उस्ताद लफ्ज़ जो इस्तेमाल कीअं थो करे? अड़े मरी वञण खां पोइ अल्लाह पाक जे रसूल ऐं अल्लाह खे कहिड़ो जवाब ॾींदे ॿुधाए मूंखे? तव्हां जहिड़े उस्तादनि खां उहे ॾोहारी धाड़ियल भला आहिनि जेके धाड़ो था हणनि। पर तव्हां असां वारे अचण वारे मुस्तक़बिल जे ॿार जे मथां धाड़ो था हणो। पर तव्हां जहिड़ा उस्ताद ही असांजो ईंदड़ नस्ल आहे जेके हे पढ़ी मुल्क जा मेमार थींदा। तव्हां त उन्हनि जे पढ़ाईअ ते उन्हनि जी ज़िंदगी ते धाड़ो था हणो। के डाए जी चवणी आहे त कंहिं बि क़ौम खे गुलाम बणाइणो आहे न त सभ खां पहिरियां उन जी तालीम कसे वठो। पर मां इहो पंहिंजी सिंध धरतीअ ते थियण हरगिज़ कोन ॾींदुसि। पोइ चाहे मूंखे कुझु बि करणो पवे मूंखे पंहिंजे सिर जी कुर्बानी ॾियणी पई न त बि ॾींदुसि। पर तालीम सां वेसाघाती मां बर्दाश्त कोन कंदुसि। मास्टर साहब तुंहिंजे अंदर में जेका लालच आहे न उनखे खत्म करे पंहिंजे ज़मीर खे जाॻाए ॾिस। सिरातल मुस्तकीम जे रस्ते ते हली ॾिस। ही रब पाक तोखे माफ़ कंदो। बादल मुखे माफ़ करे यार। मां तुंहिंजो बि ॾोही आहियां ऐं हिन सभिनि ॿारनि जो बि ॾोही आहियां। यार मुखे माफ़ कर। अॻिते जे लाइ इहा ग़लती कान थींदी। मूं जहिड़े उस्ताद खे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे। अचे मोबाइल रब पाक तुंहिंजी मदद कंदो। बाबा हाणे मूंखे माफ़ कयो। आइंदे इहा ग़लती कान थींदी। हाणे तव्हांखे इंशाअल्लाह ज़हन सां पढ़ायो वेंदो। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो। तव्हां बि सुबुह जो 8 बजे टाइम सां अचो ऐं आउं बि ईंदुसि। सलामकुम भाऊ अब्बास। वालेकुम अस्सलाम। खुश चऊं भलो जोड़ मतारो मस्त। अबा तू खुश है? चऊं भलो रुस्तम अब्बास
तव्हां ज़मीन ते जेतिरी महिनत कंदो न उन में बाबा तव्हांजो ई फ़ाइदो आहे, छो त ज़मीन माउ आहे। भोतार साईं, असां ज़मीन जो ख्याल रखंदासीं, असांखे पंहिंजी जान खां बि वधि प्यारी आहे। साईं तव्हां परेशान न थियो, हिन ज़मीन जो असां वधि में वधि ख्यालु कंदासीं। कमदार हिननि जो ख्याल कंदो कर, हिन ॿिन्हिनि खे तकलीफ़ आई न त सम्झ तोखे तकलीफ़ आई। भोतार साईं यकीन करियो त अब्बास ऐं रुस्तम वॾा कम जा माण्हू आहिनि, बनीअ खे सॼो ॾींहुं पिया महिनत कंदा आहिनि। कमदार जेतिरी ही महिनत कंदा ओतिरो हिननि जो ई फ़ाइदो आहे, छो त महिनत में अज़मत आहे। बराबर बराबर। भोतार साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव बाबे जी। चओ ढोलो, छा थो चवणु चाहीं, ॿुधाए। अब ॾाढो भलो अथई। हा चवीं थो त मञूं था। अड़े मूं तॾहिं कॾहिं का तव्हां सां जुठ कई आहे? भोतार खे ॿुधायो। न न न हा जी भोतार, पंहिंजा बच्चा आहिनि भोतार। मां एॾनि खे एॾो भाईंदो आहियां जो हिननि जे साम्हूं वेही मानी खाईंदो आहियां, हे वेठा ॾिसंदा आहिनि। कमदार इख़लाक़ इहा मूंखे बि ख़बर आहे त तुम में केतिरो इख़लाक़ आहे, पर छा कयूं, वॾड़नि जी निशानी रखियल आहे, असांखे त तोसां निभाइणो आहे न, पर पोइ बि हिन हारियुनि जो ख़्यालु कजांइ। भोतार साईं यकीन कयो, असांखे कमदार न का बि शिकायत न आहे। अकबर, तू अरबाब के खिलाफ पुलिस में रिपोर्ट कर। सनम तू परेशान न थी, अरबाब मूंखे कुछ न करे सघंदो। अकबर ॾिस, हू हिकु ॾुहारी आहे, हू कुछ भी करे सघे थो। जे तोखे कुछ थियो त मुंहिंजो छा थींदो? सनम मूंखे कुछ न थींदो, तुंहिंजो प्यार मूंसां गॾु आहे। रब पाक मुंहिंजी हयाती तोखे ॾींदो। सनम ईअं न चओ, मां अल्लाह पाक खां हथ खणी दुआ थो करां त ऐं तूं ॿिन्हिनि जो गॾु अचे। काड़ी निकतू आए थेलो खणी वञा पयो गुलण खे पैसा ॾियण, पर ये पैसा गुलण खे खेर में थो दी। अॼु गोहर जी ज़िंदगी जा ख़्वाब पूरा थींदा, छो त गोहर जल्दी घोट थींदो। ऐं अली तूं बि अचजांइ मुंहिंजी शादी ते। तूं त शादीशुदा आहीं, तोखे शादी जी कहिड़ी ज़रूरत? अड़े हू मासूम न्याणी आहे, तूं पंहिंजी उमिरि ॾिस पहिरियां। अड़े अल्लाह मिलीकत ॾिनी आहे, दौलत ॾिनी आहे, पोइ शादी जो बि हक़ न आहे। अड़े माण्हू त 4-4 शादियूं था कनि, मां जे ॿी शादी थो कयां त तोखे कहिड़ी तकलीफ़ थी अचे? अड़े पैसो अथई त इंसान ते बि धार, मथे अलाह साईं खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे? मथो न हण, वञी पंहिंजो कमु कर। अस्सलाम वालेकुम सजावल खान। रहो भी असाई धरतीअ ते, कारोबार भी हित कयो ऐं असांजे माण्हुनि सां विड़ो बि। सजावल खान, मां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। सारंग सां छो विड़ियो आहीं? बोतार साईं सारे मूंसां धोखो कई आहे, 3 सालनि जो कर्ज़ वापसि ई कोन थी करे, रोज़ रोज़ मूंखे कूड़ा दिलासा पई थी ॾे। पंहिंजी बकवास बंदि कर, सारंग मुंहिंजो साथी आहे ऐं इहे पैसा विसारे छॾ। सजावल खान, ये पैसा मु गरीब जी मेहनत मजदूरी हक की लाल जाए, पठान पंहिंजो हक वठी जानी दिया। सजावल पंहिंजो ॾाढ इहो जबर बंदि कर। गुल खान जो इहो ॾोह आहे न त हू पंहिंजे हक़ हिन लाइ रोज़ थो करे, ऐं तूं उन सारंग जी साइड थो वठी। तो हिकु घेरे जे साम्हूं मुंहिंजी बेइज़ती कई आहे, तोखे मुंहिंजी इज़त जो अहसास बि न थियो। मां तुंहिंजो भाउ आहियां। गुल खान चई वठ पैसा। जलाल खान तुंहिंजो वॾो महिरबानी। सजावल खान
मूं तोखे हक़ीक़त जो आईनो ॾेखारियो आहे। हिन मुआशरे में सभिनि जी इज़त बराबरि आहे। तो मुंहिंजी हर ॻाल्हि मञी आहे। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मञ। अम्मा तव्हां हुकुम कयो। मां चाहियां थी त तूं हाणे शादी कर। मिठड़ी अम्मा, ही मां तोखे हथ थो ॿधा, मूंखे न चओ, छो जो मुंहिंजी दिलि में शाहीन जी मोहबत आहे। मां ॿिए कंहिंसां शादी नथो करे सघां। ॾिस पुट, हर मां औलाद जी ख़ुशी चाहींदी आहे। मां बि चाहियां थी त तूं बि हिकिड़ी ख़ुशी मूंखे ॾेखार पंहिंजे अखियुनि सां। अम्मा, तोखे मां ॿुधायां थो, मूंखे गुनहगार न कर। मां ॿिए कंहिंसां शादी नथो करे सघां। अम्मा, इहो रखवीरो बि नथो थी सघे। मां पंहिंजी दिलि ॾिए थो मजबूर आहियां। सुठो इन में अथई त पंहिंजे पुट खे सम्झाए त असांजे विच में न अचे, न त सुठो न थींदुसी। आचर छा कयो आहे अलीअ? मूंखे बि ॿुधा। नूरल, तुंहिंजे हिन पुट अलीअ जो दिमाग़ ख़राब थियो आहे। सॼे ॻोठ वारनि खे चवंदो थो अचे त आचर ऐं शमू चोर आहिनि। चोरनि खे चोर न चवां त पोइ ॿियो छा चवां? ज़बान संभाले ॻाल्हाए, इन जो अंजाम ॾाढो ख़राब थींदुई। आचर तूं नाराज़ न थी, अलीअ खे मां पाण सम्झाईंदुसि। नूरल, सम्झाइस त सुठो आहे, न त असांखे चङी तरह सम्झाइण ईंदो आहे। नूरल, उम्मीद आहे त असांजी ॻाल्हि सम्झी वियो हूंदे। अच शमू। पुट, तोखे त ख़बर आहे ही केॾा वॾा ज़ालिम आहिनि। हिननि खे कंहिंजी बि परवाह न आहे। बाबा साईं, मूं सच ॻाल्हायो आहे। जेकॾहिं हुन में मुंहिंजी जान भी हली वञे न, वो भी कुर्बान आहे। तोखे अल्लाह पाक वॾी हयाती ॾी। हिननि खे रब पाण निर्मल दास, ही वटि कोर्ट जो नोटिस। मां तव्हां सभिनी खे इन लाइ घुरायो आहे त 1 महीने जे अंदरि ही घर खाली करे छॾियो, छो जो ही घर मुंहिंजा आहिनि ऐं इहा ज़मीन मुंहिंजे नाले ते आहे। बख्शल, ही असांजा पंहिंजा घर आहिनि, इन में तुंहिंजो को बि हक़ न आहे। असांखे परदादनि जे तरफ़ां इहे मिलियल आहिनि। बख्शल, ही मुल्क असांजो बि आहे। असांखे मुल्क सां प्यार आहे, पर तूं नथो सम्झी सघे। सुठो इन में अथव त ही घर खाली कयो, न त गवर्नमेंट डराए छॾींदव। इहो असां ग़रीबनि जे अॻियां पंहिंजो ॾाढ न करे, ख़ौफ़ कर, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर। ही ॾिसो नोटिस, इहो कोर्ट कढियो आहे। तव्हां गैर कानूनी था रहो। ठीकु आहे, पोइ असां बि कोर्ट वेंदासीं। असां मिसकीननि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? असां मञूं था त असां हिंदू आहियूं, पर असां सिंधी आहियूं। अरे ये पंहिंजा ड्रामा बंदि कयो इज़त सां, त जान बि बचंदव ऐं अमान में बि रहंदव। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, तूं असांखे जिंदह छाड़े छॾ, पर असां पंहिंजी सिंध न छॾींदासीं। ऐं सिंध असांजी माउ अमर आहे, असांजी माता आहे। हिन ॻोठ में असांजे वॾनि जूं यादूं आहिनि। अच्छा, मरी त छगूं था, पर हितां कॾहिं बि न वेंदासीं। हिते असांजे वॾनि जूं आत्माऊं आहिनि। अच्छा, सिंधी आहियूं ऐं सिंधी रहंदासीं। असांखे कच्छ मां झूलेलाल जो। त पोइ ठीकु आहे, सिर्फ़ 1 महीनो गुज़रे, पोइ ॾिसजो त मां छा थो कयां। पोइ ॾिसजो। भगवान, ये असांजा छा थी वियो? जी, केर? वॾेरो सिजावल खान पियो ॻाल्हायां। वॾेरो सिजावल या ॾोहारी सिजावल?
इंस्पेक्टर पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए। तूं वॾेरे सिजावर खान खां वाक़ुफ़ ई नहीं, तमाम ख़राब थींदी। सिजावल इहा पंहिंजी धमकी पाण वटि रखी छॾे ऐं कानून कंहिंजो नौकर या गुलाम नाहे। इंस्पेक्टर तोखे पंहिंजो नौकर ज़रूरी बणाईंदुसि। सिजावल उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं तूं मुंहिंजे हथां गिरफ़्तार थींदे। उन खां अॻु तोखे मौत ॾींदुसि। बुलाना ही वठो, हिन में पूरा 3 लख अथई। ऐं वञी सामान वठो, मूंखे शादी जी तारीख़ ॾे। गुआर तूं हिन महीने जी 11 तारीख़ ते भली ॼञ वठी अच, मूंखे को बि एतराज़ न आहे। सही आ, इहा तारीख़ मूंखे क़बूल आहे। ठीकु आहे न? हाणे मां हलां थो। कमाल खान कर ख़बर कीअं आहे तव्हांजी तबीयत? मालिक जो करम आहे साईं, तव्हांजी दुआऊं आहिनि। पुट लखमीर ऐं जलाल खे चओ त मूं वटि अचनि। कमाल खान तो जड़े सखी ऐं नेक माण्हू खे मां त छा पर सॼो तर ॾींहुं राति दुआऊं कंदो आहे। रब पाक तव्हांजे ख़ैर कंदो। अगर को कमकार हुजे त हुकुम। पीर साईं मूंखे ॿियो कुझु बि न खपे, रुगो तव्हांजे दुआउनि जी ज़रूरत आहे। रुगो मूं ते न आहे, इहो हर कंहिं ते फर्ज़ आहे त पंहिंजे ॻोठ में रहंदड़ हर माण्हू जी ख़िदमत करे। साईं बसि तव्हांजूं दुआऊं हुजनि ऐं रब पाक जो करम हुजे, कहिड़ा पार थी वेंदा। मुंहिंजूं दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु आहिनि। ठीकु आहे साईं, पीर साईं हाणे दुआउनि में यादि कजो। रब पाक ख़ैर कंदो। महिरबानी कुर्ब साईं। तूं बधाड़े लाही ॾोही आहीं ज़ालिमा तूं। ज़हर जेकॾहिं रंग में अचे त रंगे छॾे, न जेकॾहिं ढंग में अचे त टंगे छॾे।